सभिनी खे तव्हां आशीर्वाद ॾियो। हिन दरजा जेकी सेवादारी आहिनि बाबा आनंदराम सेवा समिति चङी तरह भाई ताड़ियुनि सां निरंतर जेकी तव्हांजी सेवा करे रहिया आहिनि, घर जी सेवा करे रहिया आहिनि। ऐं अगरि मां हिकिड़े शब्द में हिननि जे लाइ प्रेम प्रकट कयां या हिकिड़े शब्द में हिननि जी महिमा चवां त हिन जहान में टिनिनि लोकनि में हिन दर जहिड़ा जेकी सेवादारी आहिनि काथे न मिलंदा। हरे राम। ॾाढे दिल सां ॾाढे भाव सां ये सभु संतनि जी सेवा कंदा आहिनि, संतनि भक्तनि जी सेवा कंदा आहिनि। ऐं अञा ये सेवा वधे, अञा हिननि जो भाव वधे, इन जे लाइ संगत जी आशीर्वाद हिननि खे सदाई मिलंदी रहे। खूब सेवा समिति जेकी बाबा आनंदराम दरबार साहब जी सेवा समिति आहे, चाहे चकरवाटा वाला, चाहे बिलासपुर, चाहे रायपुर, चाहे भिलाई या अन्य जेके भी शहर आहिनि, कोरबा, जेके भी बाबा जन जा प्यारा सेवक रहनि था, उन्हनि ते सभिनीनि ते संगत जी खूब आशीर्वाद हुजे, खूब उन्हनि खे भक्ति भाव मिले। श्री कृष्ण गोविंद।